बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। शिकारपुर में घर जी मालिकी तां हिंदू बासर पारां मुबैना फायरिंग। घरदड़ी 55 वरनि जो मोहम्मद सुलेमान चांग क़तल। वारिसनि जो एहतजाज। मक़तूल जे वारिसनि दाही ते चयो त बासर हिंदू नारायण दास असांखे हितां लॾाए घर ते कब्ज़ो करणु चाहे थो, जेको गुज़िरियल 100 साल खां असां वटि आहे। नारायण दास कूड़ा काग़ज़ ठाराए घर ख़ाली करण लाइ धमकाईंदो रहियो आहे ऐं अॼु अहिड़ी कहरी कार्रवाई करे असांजे पीरसनि खे क़तल कयो अथसि। सोबतपुर जे ॻोठ झंडे तला में कारे इल्ज़ाम हेठि भाउ हथां भेण क़तल। नौजवान ज़ख़्मी। जवाबदार अलीजान लाशारी पिस्टल जा फायर करे पंहिंजी नौजवान भेण महमूदा बीवी खे क़तल करण बाद इल्ज़ाम हेठि आयल माशूक अली खोसो खे बि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो ऐं फरार थी वियो। नौजवान गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। नैब सखर टीम जो तंगवाणी फूड गोदाम ते छापो। गोदाम सील। नैब सखर जी टीम कणक चोरी थियण जे इम्कान सबब कणक जी ॻणप लाइ गोदाम सील करे छॾियो। नैब अमलदारनि जे पहुचण बाद खुराक खाते जे अमलदारनि में थरथलो। जैकबाबाद में लेडी हेल्थ वर्कर्स पारां DHO जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरनो। DHO ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। लेडी हेल्थ वर्कर्स अॻवान बुशरा आराई, किरण हाजानी, हाजरा सरकी, नसीम दायो ऐं ॿियनि दाही ते चयो त DHO डॉक्टर अहमद बख्श जखरानी डिफरेंस बिल ऐं 5 महीननि जी पघार मां 40 सैकड़ो रिश्वत तलब करे रहियो आहे। जैकबाबाद में SSP पारां जोड़ियल स्पेशल स्क्वाड जे इंचार्ज तारिक तरीन ऐं SHO एयरपोर्ट तारिक झुलण जी अॻवानी में एयरपोर्ट रोड ते कार्रवाई। क्रिकेट बुकी जे अॾे ते छापो। 9 जुआरी गिरफ़्तार। 26 मोबाइल, 3 लैपटॉप ऐं 1,90,000 रोक रक़म हथ। केस दाख़िल। इंचार्ज तारिक तरीन मूजिब SSP जी ख़ासि हिदायतुनि ते कार्रवाई कंदे 9 जुआरिन वहीद अली घुन्यो, माशूक अली मिठियाणी, लियाकत अली कुरैशी, तुफ़ैल अहमद मिठियाणी, आबिद अली दायो, यूनिस अली घुन्यो, जुल्फ़कार अली भुट्टो, अब्दुल बाकी अंसारी ऐं मनसब अली घुन्यो खे गिरफ़्तार करे मोबाइल, लैपटॉप ऐं रोक रक़म हथ करे एयरपोर्ट थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे। तंगवाणी में पब्लिक हेल्थ इंजीनियर SDO ऐं क्लर्क पारां नौकरी लाइ पैसा वठी नौकरी न ॾियण तां पोरियत नबी बख्श बाचकाणी जो पब्लिक हेल्थ ऑफिस आॾो ॿार विकिरो करण लाइ होका। मुतासिर पोरियत मूजिब इंजीनियर SDO ऐं क्लर्क मूं खां नौकरी लाइ पैसा वरिता ऐं 2 साल नौकरी वठण बावजूद बि न रक़म वापसि कई थी वञे, न ई नौकरी ॾिनी वई आहे। बच्चनि जो गुज़ारो नथो करे सघां, जंहिं सबब खेनि खपाइण लाइ पहुतो आहियां। तोतापुर वेझो ॻोठ गुलाम हुसैन हाजी जो में हाजी जो बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। लठियूं ऐं सिरोटा लॻण सबब 6 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। झेड़ो माल जे भेल तां थियो आहे, जंहिंमें रोशन, हुसैन बख्श, वाजिद, अली दोस, मीर दोस ऐं इल्ताफ़ हाजी जो ज़ख़्मी थी पिया आहिनि। शुल में सिंध जे बेटनि ते अदावत ख़िलाफ़ डॉक्टर नियाज़ कालानी ऐं पुनल सारियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध जी तरक़ी जा मुख़ालिफ़ न आहियूं पर बेटनि जी अदावत ख़िलाफ़ आहियूं। डॉक्टर नियाज़ कालानी। बैरिया टाउन जी नवां शहर ॾे करे धारियुनि खे आबाद कयो वेंदो। सिंध जा 350 ॿेट आहिनि, जेके सिंध जी मिल्कियत आहिनि। पुनल सारियो। तहरकी लॻ ॻोठ जान मोहम्मद बुघियो में चौपाईमाल जो ज़मीन में घिरण तां 2 धुरियुनि में झेड़ो। औरतनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। मुतासिर धुर जे मोहम्मद जुमन मूजिब ज़मीन में जानवरनि जे घिरण तां मौलवी करीम दाद, इमामदीन, हातिम ऐं सोमार बुघियो असांजे घरनि में घिड़ी तशद्दुद कयो आहे, जंहिं सबब अब्दुल मजीद, आबिद, एजाज़ अहमद, अख्तर अली ऐं मुनीर अहमद समेत औरतूं ज़ख़्मी थियूं आहिनि। तंगवाणी में रिंद बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 8 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में मीर मोहम्मद रिंद, ख़ुदाबख्श रिंद, शौकत रिंद, जुमा खान रिंद ऐं ॿिया शामिल आहिनि। काज़ी अहमद में ॻोठ जमील आराई वासी ॻोठाणनि जो ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणे जावेद आराई चए त मुंहिंजी 3 एकड़ 35 गुंठा ज़रई ज़मीन ते इलाइक़े जे बासर ढोलू खोसो हथियारबंद विहारे झूपड़ी अॾे कब्ज़ो करे छॾियो आहे, जेको ख़तमु करायो वञे ऐं कब्ज़ेगीरनि ख़िलाफ़ कार्रवाई सां गॾोगॾु तहफ़ुज़ बि फ़राहम कयो वञे। घारो में नेशनल हाईवे ठाहिण दौरान शहर जो ड्रेनेज सिस्टम मुकम्मल तबाह। नए सिर ड्रेनेज सिस्टम बढ़ाइण लाइ FW पारां तक़रीबन 13 करोड़ जारी। ठीका मनपसंदनि हवाले थियण सबब ड्रेनेज नाले जे कम में नाक़िस मटीरियल जो इस्तेमालु थियण लॻो। सुजाण धुरियुनि पारां इख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर। ऐं सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जे वालार ऐं सिंध जे मादनी वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ कंदकोट खां निकितल क़ौमी अवामी तहरीक जो बेदारी मार्च मटियारी पहुतो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ परे जो प्रेस क्लब अॻियां ख़िताब कंदे चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, इन्हनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करणु न ॾींदासीं। वफ़ाक़ सां गॾु सिंध हुकूमत जो बि अहिड़ो ई किरदारु आहे जहिड़ो मीर जाफ़र ऐं मीर सादिक जो हो। मसू बुरगड़ी जे छलगरी स्टॉप ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि सत्तार अबड़ो, गुलज़ार कलोड़ो, इमरान बिरोही ऐं ॿियनि बेदारी मार्च जो इस्तक़बाल कयो, जिते अयाज़ लतीफ़ ख़िताब कंदे चयो त ॾिंगी भंडार बेटनि ऐं कानून जहर जो विकिरो करणु कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। थी हुई हिन वक़्ति तव्हांजूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।